नासिन मुल्क में वधंदड़ महांगाई खिलाफ पीडीएम पारां कराची जे सदर वारे इलाइक़े में रीगल चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। एहतजाज जी क़यादत मौलाना फज़ल रहमान कंदो। नून लीग जे नुमाइंदगी शाहिद खाकान अब्बासी कंदो। नून लीग जो सदर शहबाज शरीफ तबियत ख़राब हुजण सबबि एहतजाज में शिरकत न करे सघियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे गाज़ी झंडीर। जी गाज़ी। जी बिल्कुल पीडीएम जो एहतजाज है वो हींअर मैच्योर थी चुको है। क़यादत जी पहुंचंदी तो बाज़ाब्ता जलसे की कार्रवाई शुरू थे पई। हींअर असां मौजूद आहियूं हिते पीडीएम वारो अॼोको वफ़ाक़ी सरकार जे तरफ़ां महंगाई के ख़िलाफ़ एहतजाज है उन में अचो तो हिते मौजूद जो मुज़ाहिरीन आहिनि या एहतजाज में शरीक थींदड़ आम माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं ऐं उनखां पुछूं तो उनजो छा चवणु आहे। महंगाई के बारे में और पाकिस्तान की सारी महंगाई के बारे में सिलसिला उससे ये मुज़ाहरा है महंगाई के बारे में। आप बताएंगे क्या एहतजाज कर रहे हैं, आप क्या मुतालबात हैं? हमारा यही मकसद है जो तहरीक इंसाफ ने खान साहब जो वादा करके आया था वो सारे का सारे झूठा निकला। आज हम इंतज़ार कर रहे हैं कि कब इस्तीफ़ा देगा। न तो इस मुल्क में बेरोज़गार है और रोज़ बरोज़ महंगाई बढ़ रहा है, इसके वजह से गरीब आवाम मर रहा है। जी जलसे या एहतजाज में शरीक जो कारकुन आहिनि ख़ास तौर ते जमा जयू आहे जे कारकुननि जी तमामु वॾी अक्सरियत आहे हिते मौजूद। उन्हनि जी ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी सभई कारकुन महंगाई के ख़िलाफ़ एहतजाज करनि पिया या सदाए बुलंद करनि पिया। वफ़ाक़ी सरकार के ख़िलाफ़ जेका तरफ़ां जेका महंगाई मढ़ियल आहे आम माण्हुनि ते उन हवाले सां ही वीचार हुआ। एहतजाज में शरीक मुख़्तलिफ़ कारकुननि जा जेके असां तव्हांखे ॿुधायासीं। स्टेज ते पिंडाल में जेका लीडरशिप आहे पीडीएम जी उहा रिजेक्ट करे पई वफ़ाक़ी सरकार जी अवाम दुश्मन पॉलिसियुनि खे। ये पॉलिसियूं जेके महंगाई के हवाले से आम माण्हुनि जे लाइ अज़ाब थी रहियूं आहिनि ऐं मुतालबो कयो वञे पियो त इमरान ख़ान जी जेका हुकूमत आहे उन जो हाणे वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ खे पहुचण वारो आहे।